सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी के लिए कलम धणी सरापा एहतजाज बणियल आहिनि। कराची प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि के सहाफ़ियुनि वॾे अंग में धरणे में शिरकत कई आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, सखर में शहीद थींदड़ जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी न थियण खिलाफ़ अॼु कराची प्रेस क्लब अॻियां जेको आहे सहाफ़ियुनि वॾे तादाद में जेको आहे एहतजाज कयो है। उन्हनि चिताव ॾिनो त वज़ीर आला हाउस तरफ़ धरणो हंयो वेंदो, पर हिन महिल जेको आहे सिंध जो घरूवरी वज़ीर जेको आहे हारिस नवाज़ जेको आहे उते प्रेस क्लब अॻियां पहुतो आहे। उन सहाफ़ियुनि खे ख़ातिरी कराई आहे त जेको जान मोहम्मद महर आहे उनजे कातिलनि खे एक हफ़्ते में जेको आहे गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए तरफ़ हिन जो इहो बि चवणो आहे त SSP सखर के जेको आहे पिणु हटायो वेंदो ऐं वारसनि खे जेको आहे 1 करोड़ जेको आहे अॼु ई जेको आहे ॾिनो वेंदो। ॿिए तरफ़ सिंध जे घरू वज़ीर जो इहो बि चवणो आहे त जेके वारिस आहिनि उन्हनि खे सख़्तु सिक्योरिटी बि ॾिनी वेंदी, उन सां गॾोगॾु पुलिस बि ॾिनी वेंदी। ऐं ॿिए तरफ़ उन जो इहो बि चवणो आहे त जेके उन में कोताहियूं थियूं आहिनि शहीद जान मोहम्मद महर में रेस्क्यू टीमनि खां वेंदे जेकी भी लैप्स थिया आहिनि उन्हनि जी इंक्वायरी कई वेंदी ऐं सहाफ़ियुनि जो एहतजाज भी जारी आहे। सहाफ़ियुनि पारां जेको आहे सिंध जे घरू वज़ीर खे जेके पंहिंजा मुतालबा पेश कया विया उन उहो क़बूल कयो। ठीक है, मुझी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।